जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तमाम सभी जो स्वागत है। बस अचण ते आए असांजे कृष्ण कन्हैया जो जन्मनी यानी जन्माष्टमी। त अॼु मां तव्हांखे जन्माष्टमी ॾींहुं भगवान कृष्ण के भोग लगाइण लाइ चांवरनि जी खीरनी ठाहिण ॿुधायां थी। चांवरनि जी खीरनी ॿ टे प्रकारनि सां ठहंदी आहे। जो अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी हुनजी स्टाइल थोड़ी अलॻि आहे। हुन में चांवरनि खे पुसाए करे पोइ थोड़ो वाखो करे उस में सुकाए करे पोइ तए ते सेके करे पीसे करे हुन खां पोइ ठहंदी आहे। थोड़ी मेहनत वधीक आहे खीरनी में, पर यकीन कयो इहा खीरनी तमामु स्वादिष्ट ऐं लज़ीज़ हूंदी आहे। त अचो उहो सेखारियां थी। त कहिड़े बि फेस्टिवल में असां पहिरियों मिठो ई ठाहींदा आहियूं ऐं पंहिंजे कृष्ण खे त उअं ई ॾुध खीर मखण जी शयूं वणंदियूं आहिनि। त हिन करे मां ई भोग लॻाईंदी आहियां ऐं इहे ई साॻी खीरनी मां ॾियारीअ ते जो 12 लॻे माता खे इहे ई भोग लॻाईंदी आहियां खीरनी। त अचो ॾिसी वठूं था कि हिन लाइ पाण खे छा छा खपे। त अचो मां तव्हांखे ॾेखारियां खीरनी लाइ असांखे छा खपे। हीअ आहिनि चांवर जंहिंखे मां कलाक खनि पुसाए करे थोड़ा वाखा करे छॾिया उस में, यानी कि छाणी में रखी करे हिन जो पाणी कढी छॾियो, पर हिन में अञा बि पाणी आहे, उहो ई असांखे सुकाइणो आहे। हू मां तव्हांखे ॿुधायां थी। त हीअ आहिनि चांवर। हेतिरी नंढी कटोरी मां बि तव्हांजी अधु किलो खीरनी फर्स्ट क्लास ठही वेंदी। ऐं हीअ आहे हिकु कटोरी खंड, नंढ फोटो पिठल, ऐं हीअ आहिनि थोड़ा ड्राई फ्रूट्स। हिन में वधीक ड्राई फ्रूट मां नथी विझां। हिन में आहिनि किशमिश, थोड़ा बादाम, काजू, हिकु छुहारो ऐं चिरौंजी। चिरौंजी सभिनीनि खां वधीक मां विधी आहे। तव्हां हिन में फूल पताशा बि विझी सघो था, अंजीर बि विझी सघो था। ऐं हीअ आहे अधु किलो खीर। त हाणे जो ही चांवर आहिनि हुननि जो पाणी असांखे सुकाए करे पीसणो आहे। त पहिरियों मां हिननि चांवरनि खे हेरे हिकु पैन में विझां थी ऐं हिन खे गैस ते ऑन थी करां। हाणे हिन खे मां बिल्कुलु सुकाईंदसि, तिर बि पाणी न हुजे, ऐं हिन खे असां पीसंदासीं। त जीअं ई नंढे नंढे टुकड़नि में थी वञे पोइ हिन जी खीरनी जल्दी बि ठहंदी ऐं हिन जो स्वादु बिल्कुलु तो जो खीरनी ठाहींदा आहियो रेगुलर में हुन सां बिल्कुलु अलॻि हूंदो। ॾिसजो ट्राई करे। त ही फुल फ्लेम ते मां बसि चांवरनि जो पाणी सुकाइण लाइ कयां थी, ऐं हीअं करण सां पीसजी बि जल्दी वेंदा फटाफट। त बस हिन खे मां फुल ही आंच रखी आहे गैस ऐं सुकायां थी। लॻभॻि मुंहिंजो पाणी सुकी वियो आहे। त बस ही थी वियो आहे। हाणे मां गैस बंदि थी कयां। हिन खे थोड़ो मां थधो थियण ॾींदसि। त जेसी पंहिंजा चांवर थोड़ा थधा थियनि त मां ही पैन रखी छॾियो आहे। जेसी खीरनी जो खीर रखां थी सिम ते, ऐं मां हिते विझां थी पैन में खीर। अधु खां स्वालो विधो आहे, अधु पोइ विझंदमि। हीअ असांजो इलायची पाउडर, हीअ असांजी खंड। खंड त तव्हां अंदाज़े सां ॾिसी सघो था घटि या वधि जीअं, ऐं खंड जे बदिरां तव्हां मिश्री पीठल भी विझी सघो था। गुड़ जी भी ठाहे सघो था, पर गुड़ जी खीरनी फिटी वेंदी आहे, हिन करे लास्ट में विझबो आहे गुड़। त मां या त खंड जी ठाहींदी आहियां या मिश्री जी। पर जन्माष्टमी ॾींहुं मिश्री ही भगवान खे लॻाइण खपे, त मिश्री भी पीसे करे तव्हां ईअं रखी छॾो ऐं हुन सां खीरनी ठाहियो। त हाणे ही सिम ते कढ़ंदो पियो जेसी मुंहिंजा चांवर थधा थियनि। खीर कढ़ी वियो आहे। त हाणे मां हिन में चांवर विझां थी। पहिरियों तव्हांखे चांवर पीठल ॾेखारियां थी। त ही ॾिसो चांवर जो पीठा, ॾिसो पिया कीअं नंढा नंढा दाणा थी विया आहिनि, बिल्कुलु पिसजी विया आहिनि। ईअं ई खपनि पाण खे खीर लाइ। तव्हां चाहियो त बासमती राइस भी यूज़ करे सघो था खुशबू लाइ। बाक़ी थी त नंढा ई टुकड़ा वेंदा हू भी, पर हा खीरनी में खुशबू सुठी ईंदी। त हू तव्हांजे मथां आहे। हाणे मां ही विझी छॾियो आहे। हिन खे थोड़ो टाइम लॻंदो चांवर सिझे, त हलाईंदा रहंदासीं विच में। हाणे असां ड्राई फ्रूट भी सॼो विझी छॾूं था।
थधि थियण खां पोइ हिन में केसर बि विझी सघिबो आहे भॻवान खे भोग लॻाइण लाइ। त हाणे तव्हां ॾिसो हिनजी कंसिस्टेंसी घणी आहे, त हुन हिसाब सां तव्हां खीर ॿियो ऐड करणु चाहियो था या न। ॾिसो पहिरियों चांवर सिझे, फुल ते ईअं विच विच में हलाईंदा रहो। सिझे हुन खां पोइ असां लास्ट में ॾिसंदासीं कि हिन में खीर पवंदो या न। त बसि ईअं थोरी थोरी देरि में हलाईंदा रहो। विच खीरनी पंहिंजी ठहे पई ऐं मस्तु ख़ुशबू अचे पई। इन खे 5-8 मिंट थी विया आहिनि। चांवर बि थोरो सिझी वियो आहे त बाक़ी खीर बि पवंदो। हिन करे मां इहो विझी थी छॾां कि अधु किलो खीर हो। पहिरियों मां पाव खां मथे विझी छॾियो, बाक़ी जो बचियल हो उहो बि विझी छॾियो। वरी फुल ते हाई करे हलायां थी। मूंखे लॻे थो थोरी खंड पवंदी, खीर विधो आहे त मां थोरी बचाए रखी हुई त मां उहो बि विझी छॾां थी। त 5-8 मिंट ॿिया बि थी विया आहिनि। हाणे मां इहे ॾिसां थी कि चांवर सिझियो आहे कि न। बिल्कुलु ज़बरदस्त चांवर सिझी वियो आहे। असांजी खीरनी बिल्कुलु तयारु आहे। मां गैस बंदि कई आहे ऐं हाणे मां तव्हांखे कटोरी में कढी करे ॾेखारियांव थी। बिल्कुलु घाटी बि सही आहे, न हिन खां छिॾी हुजे न घाटी। हिनखे तव्हां हॉट बि सर्व करे सघो था, फ्रिज में रखी। जेके थधी पसंदि हुजे उहो थधी खाए, जीअं जंहिंखे पसंदि हुजे। ॾिसो स्पून खणी मां तव्हांखे ॾेखारियांव थी त इहा असांजी भॻवान कृष्ण जी खीरनी तयारु थी वई। तव्हांखे हीअ रेसिपी कीअं लॻी मूंखे लाइक ऐं कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं इहो तव्हां बि पंहिंजे कन्हैया खे ज़रूरु ठाहिजो। ऐं खीरनी त तव्हां उअं ई ठाहींदा आहियो, पर हिन दफ़े ही वारी ज़रूरु ट्राई कजो। ऐं मां तव्हांखे चवां थी पक तव्हांखे सभिनीनि खे घर में ई खीरनी वणंदव। त वरी मिलंदासीं हिकु नई रेसिपी सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय श्री कृष्ण।